ऑप्टेटिव सेंटेंस जो मतलब है ख्वाहिशी जुमलो। A sentence which expresses the wishes or desires। ख्वाहिशों छा के ज़ाहिर तो करे, ख्वाहिशों या वरी मर्ज़ी इंसान जी हुंदी आहे कान का, ख्वाहिश या मर्ज़ी के ज़ाहिर कंदो आहे। अच्छा, हिन में एग्जांपल कहिड़ा आहिनि? फॉर एग्जांपल अच्छा यूजुअली हिन में वर इस्तेमाल थींदो आहे, वुड दैट हिन में ख़ासि लफ़्ज़ इस्तेमाल थींदो आहे, वुड दैट जंहिंजो मतिलबु आहे काश। वुड दैट I were a teacher। काश आउं उस्ताद हुजां। हाणे हुन आम तौर ते आई सां गॾु वाज इस्तेमाल थींदो आहे, पर हिन में जंहिंमें असां फीलिंग या विशिस ज़ाहिर कंदासीं, वुड दैट इस्तेमाल कंदासीं, उन में असां वर जो इस्तेमाल कंदासीं सभिनी सब्जेक्ट सां। हिन जो मतिलबु थी वियो काश आउं उस्ताद हुजां हा। वुड दैट you were my friend। काश तव्हां मुंहिंजा दोस्त हुजो हा। काश तव्हां मुंहिंजा दोस्त हुजो हा। साॻे तरीक़े सां ॿियो सेंटेंस फर्स्ट लिखूं था, वुड दैट I were in Russia। काश आउं रूस में हुजां हा। हाणे अहिड़े क़िस्म जो सेंटेंस जंहिंमें ख्वाहिश डिज़ायर या विश के ज़ाहिर करणो हुजे ऐं वुड दैट जो इस्तेमाल करे हुनखे ज़ाहिर कबो ऐं सभिनी सब्जेक्टनि सां गॾु वर जो इस्तेमाल कबो। अहिड़े तरीक़े सां इन्हनि सेंटेंसिस के ऑप्टेटिव सेंटेंस जी बुनियाद ते हिन जा टे क़िस्म पाण पढ़ियासीं। उन में जेको पहिरियों टाइप आहे उहो आहे सिंपल सेंटेंसिस। सिंपल सेंटेंस, सिंपल सेंटेंस कहिड़ा हूंदा? यूजुअली अहिड़ा सेंटेंस, a sentence which has a subject and a predicate। predicate ऐं subject पाण कोई पढ़ी आया आहियूं त अहिड़ो सेंटेंस जंहिंमें सिर्फ़ हिकु सब्जेक्ट ऐं predicate हुजे उन सेंटेंस खे पाण सिंपल सेंटेंस चवंदा आहियूं। फॉर एग्जांपल I write a letter। हिन सेंटेंस में सब्जेक्ट ऐं प्रीडिकेट आहे त इन लिहाज़ सां असां हिनखे सिंपल सेंटेंस चवंदासीं। ही सिंपल सेंटेंस जो एग्जांपल आहे, मां हिकु ख़त लिखां थो, या we spoke English। we went to home। I wrote my lesson। हाणे ही जेके सेंटेंसिस आहिनि इहे टोटल हिकिड़ो सब्जेक्ट ऐं हिकिड़ो प्रेडिकेट वारा सेंटेंस आहिनि ऐं इन्हनि सेंटेंसिस खे सिंपल सेंटेंस चइबो आहे। ऐं भले हिन में नेगेटिव वारा सेंटेंस बची वञनि, I do not play a game, या भले छो न हिन में इंट्रोगेटिव सेंटेंस हुजे do I play a game। भले इंट्रोगेटिव सेंटेंस हुजे पर स्ट्रक्चर की बुनियाद ते ये सेंटेंस जेके आहिनि से सिंपल सेंटेंस में अचनि था। अ सेंटेंस having two or
more predicate. Connecting with a conjunction but stands independently. स्टैंड्स इंडिपेंडेंटली में मुराद यह है तो अड़ा सेंटेंस अड़ा जुमला हुजन जंहिंजी बई माना बई पंहिंजो पाण स्टैंड करे सघनि बई पंहिंजो पाण बीह सघनि अहिड़े सिंपल कंजक्शन फॉर एग्जांपल आई एम इन क्लास एंड यू आर इन होम मां क्लास में आया ऐं तव्हां घर में आयो हाणे ही हिकिड़ो सिंपल विच में कंजक्शन आहे जेको ॿिनि सेंटेंसिस खे ऐं ॿई इंडिपेंडेंट आहिनि ॿई पंहिंजी माना जेका आहे बिना जेकर हुन खां सवाइ ही जुमलो हिन जुमले खां सवाइ ऐं ही जुमलो हिन जुमले खां सवाइ पंहिंजी माना ॾेई सघनि था तंहिंजे करे असां हिनखे चवंदासीं इंडिपेंडेंट सेंटेंसिस आहिनि ऐं अहिड़ो क्लास आहे जेको क्लास इंडिपेंडेंट हुजे कंहिं ते भाड़े पवंदो ऐं अहिड़ो सिंपल कंजक्शन जेकर हुजे ॿ जुमला हुन में पाण में गंढियल हुजनि त हुनखे असां कंपाउंड सेंटेंस चवंदासीं फॉर एग्जांपल You speak English and I speak French. या वरी I am speaking and you are not listening. और इन सेंटेंस में जेके सेंटेंसेस आहिनि उन्हनि में एंड या वरी फॉर एग्जांपल हिते एंड लगाए थो पर जेकर असां बट लगाए छॾियूं स्ट्रक्चर जी बुनियाद ते सेंटेंस खे जिन ट्रेडिशन में विरायो वियो आहे उन्हनि जो टियों नंबर आहे कॉम्प्लेक्स सेंटेंस कॉम्प्लेक्स लफ़्ज़ जो मतिलबु आहे पेचीदा ही सेंटेंस ॿिनि क्लास सां ठहंदो आहे अ सेंटेंस which is consisted of two class and independent and a dependent class जरा डिपेंडेंट एंड इंडिपेंडेंट क्लास ते मुश्तमिल हुजे अ सेंटेंस व्हिच इज कंसिस्टेड ऑफ टू क्लासेस डिपेंडेंट एंड इंडिपेंडेंट क्लास इज known as complex sentence हाणे ही जेको जुमलो हूंदो आहे इहो बिन क्लासेस ते मुश्तमिल होंदा है डिपेंडेंट एंड इंडिपेंडेंट क्लास अच्छा पहिरियां खां सम्झणु खपे त डिपेंडेंट एंड इंडिपेंडेंट क्लास आहे अहिड़ो क्लास जेको पंहिंजी माना या अहिड़ो सेंटेंस जेको पंहिंजी माना मुकमल ॾेखारे सघे उनखे चइबो आहे इंडिपेंडेंट क्लास ऐं अहिड़ो सेंटेंस जेको पंहिंजी माना न ॾेखारे सघे उनखे चइबो आहे डिपेंडेंट क्लास छो त उहो डिपेंड कंदो आहे ॿिए सेंटेंस ते फॉर एग्जांपल जेकर असां हिन जो एग्जांपल सम्झूं त This is a pen which I lost yesterday. हाणे हिन सेंटेंस जो जेको पहिरियों हिस्सो आहे पहिरियों क्लास आहे this is a pen which I lost yesterday उहो पोयों जेको सेंटेंस जो हिस्सो आहे उहो हिन सेंटेंस ते डिपेंड करे थो मीनिंग कढण जे लाइ जेसीं ताईं ही सेंटेंस न हूंदो तेसीं ताईं ही सेंटेंस व्हिच आई लॉस्ट यस्टरडे पंहिंजी माना नथो ॾेखारे सघे तंहिंजे करे हीअ इंडिपेंडेंट क्लास ऐं हीअ डिपेंडेंट क्लास इहे ॿई पाण में मिली करे हिकिड़ो कॉम्प्लेक्स सेंटेंस ठाहींदा हाणे हीअ कॉम्प्लेक्स सेंटेंस आहे
he is Ali who met me yesterday. he Ali आहे जेको काल मूंसां मिलियो. he is Ali who met me yesterday. This is a book which I bought from Moro. हाणे जेकर ही सेंटेंस लिखूं त जो पहिरियों हिकिड़ो डिपेंडेंट ऐं ॿियो इंडिपेंडेंट क्लास मिली करे पाण में कॉम्प्लेक्स सेंटेंस ठाहिनि था. टाइप्स ऑफ सेंटेंस ॿिनि बुनियादुनि ते पढ़ियासीं. पहिरियों हुयो असर्टिव सेंटेंस, नंबर 2 ते हुयो इंटेरोगेटिव सेंटेंस, नंबर 3 ते हुयो इंपेरेटिव सेंटेंस, नंबर 4 ते हुयो एक्सक्लेमेटरी सेंटेंस, नंबर 4 ते हुयो नंबर 5 ते हुयो ऑप्टेटिव सेंटेंस, ही जेके पंज ही टाइप्स हुया सेंटेंस जा ये हुया ऑन द बेसिस ऑफ मीनिंग, ऑन द बेसिस ऑफ मीनिंग ऑफ द सेंटेंस. सेंटेंस जी माना जे हिसाब सां हुया. इन में असर्टिव सेंटेंस में फर्दर पाण टाइप्स पढ़ियासीं. अफर्मेटिव सेंटेंस, affirmative, negative and emphatic sentence. जॾहिं त उन खां सवाइ असां ॿिया बि हिन जा 3 टाइप्स पढ़ियासीं. उहो हुयो ऑन दी बेसिस ऑफ स्ट्रक्चर, स्ट्रक्चर ऑफ द सेंटेंस. सेंटेंस जे स्ट्रक्चर की बुनियाद ते असां हिन जा 3 क़िस्म पढ़ियासीं. जंहिंमें पहिरियों हुयो सिंपल सेंटेंस, ॿियो हुयो कंपाउंड सेंटेंस ऐं टियों हुयो कॉम्प्लेक्स सेंटेंस. हिननि सभिनी जा जेकर पाण हिकिड़ो हिकिड़ो एग्जाम्पल लिखूं ऐं नंढड़ा नंढड़ा एग्जाम्पल लिखूं त फॉर एग्जाम्पल आई प्ले, आई डोंट प्ले, आई डू प्ले. ऐं इंट्रोगेटिव सेंटेंस में डू आई प्ले. ऐं इंपेरेटिव सेंटेंस में प्ले अ गेम या वरी डोंट प्ले. ऐं एक्सक्लेमेटरी सेंटेंस में व्हाट अ गेम, व्हाट अ नाइस गेम, इट इज, व्हाट अ नाइस गेम इट इज. अड़े तरीके से ऑप्टेटिव सेंटेंस में would that I were a player. अड़े तरीके से सिंपल सेंटेंस में I play a game. कंपाउंड सेंटेंस में I play and you fight. and complex sentence में I play, how you told me. मां उहे खेॾां थो जीअं तो ॿुधायो. हाणे ही आहिनि डिफरेंट टाइप्स ऑफ सेंटेंसिस जंहिंमें असर्टिव, असर्टिव जा अफर्मेटिव, नेगेटिव, एम्फेटिक, इंट्रोगेटिव, इंपेरेटिव, एक्सक्लेमेटरी, ऑप्टेटिव, सिंपल, कंपाउंड ऐं कॉम्प्लेक्स. ये सेंटेंस जो मुकम्मल सेंटेंस